सर गाम साहब वज़ीर आज़म चए थो त मुंहिंजो जेको आहे सो पघार मां घर नथो हले 2 लाख रुपया पघार अथसि ग़रीब वीचारे जी मज़दूर जी 15,000 पघार आहे त पोइ घर कीअं हलाईंदो इमरान ख़ान जो घर त नथो हलाइण छा कजे हिनखे यार हाणे इमरान ख़ान जो क़ुर ॾाढो मथो खाधो आहे पहिरियों त ॻाल्हि इहो ॿुधा तूं जोड़े तब्दीली चवे पियो तूं तब्दीली आदी हे माण्हू दुनिया तुंहिंजे आसिरे वेठी आहे त मथां को नओं को इंकशाफ अचे को महांगाई घटे का शइ नथी आहे तूं पेट्रोल गैस अटा महांगा करे छॾिया मां त इमरान ख़ान तोखे हिकिड़ी सुठी सलाह ॾियां थो हे दुनिया जे मथां असांजे मथां एटम बम उछलाए छॾ आज़ाद हुजे कोई तोखे कोई चवण वारो न हूंदो बाक़ी तूं इहे जेकी तूं असांजी रतु पीती आहे न मौला जो कसम आहे असां बसि ॾाढा ॾुखिया वेठा आहियूं तूं मानियूं महांगी थियूं जेकी मानी 10 रुपए हुई उहा 12 रुपए 15 रुपए मानी थी वई आहे तूं जो जेकॾहिं 2 लख रुपए जो ख़र्चु नथो पूरो थिए त असां ग़रीब जो छा हूंदो सोच तूं कॾहिं अचो रेडीअ ते हिते अची ॾिस त पटाटा घणे किलो आहिनि बसर घणे आहिनि कॾहिं मुर्गी वठी थी पाण अची वठो ख़रीदारी कर हिते मुर्गी वारा जेके मुर्गी विकिणनि था तोखे ख़बर आहे तुंहिंजा इहे सलाहकार जेके वज़ीर आहिनि इन्हनि खे त पुछा कनि इन्हनि खे मोकिलनि शहर में हिकिड़ो 220 रुपया किलो थो ॾे हिकिड़ो 210 रुपया थो ॾे हिकिड़ो 240 रुपया थो ॾे छो हर को पंहिंजी मर्ज़ी सां यार पाकिस्तान सोनो आहे हिनखे पाकिस्तान खे एॾो थो जेको गंदो पेश कयो आहे न पानामा लीक्स पानामा जेके करप्शन वारा उहे सभु भॼी विया मां एनआरओ न ॾींदुमि कंहिंजे लाइ चई त एनआरओ न ॾींदुमि ईअं न करे फज़ीलत सिखो पुट तूं 15,000 में घर हलाए इमरान नथो हले न असांजो घर 15,000 घर नथो हले 15 सवन मां बि नथो हले यार 1000 थी वियो आहे मां 50 थो कुझु कया ख़ुशी बस ॿियो हाणे कल कराची आयो पोइ करे हाणे गाॾी अॻियां बीहे असां न अची कराची बाबा सिग्नल पते न हिकिड़ो टपी वियो आहे हज़ारे माण्हू हिन करे बीठा ते टपे त असांजा पोइ ॿिया कम कर चवंदो मां प्रोटोकॉल न खणंदो मां हिकिड़ी गाॾी ते घुमंदो आहियां कोल ऐं फेल में फ़र्क़ु अथसि हा बसि छॾियोसि हाणे छॾियूंसि था हेॾा जो आहे लाइट हेॾे खड़ी चुप कीअं आहे कमु बसि अञा पूरो थी वञे हलंदा कर उहो ख़तमु थी वई न